अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकु दफ़ो ॿीहर MG ऑफिशियल हाज़िर थियो आहे चवां थी ख़िदमत में हिकु नएं वीडियो सां गॾु। कुझु ॾींहं कुझु मसइलनि जे करे वीडियो न ठाहे सघियसि। इंशाअल्लाह तमामु जल्द तव्हांखे घणा वीडियो नवां मिलंदा। उन जे करे मुंहिंजे चैनल खे तव्हां अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त इन खे सब्सक्राइब कयो महिरबानी करे, ऐं वीडियो खे पसंदि अचे त इन खे लाइक ज़रूरु कजो। हीअ वीडियो सिंध जी हिकु होस्ट, हिकु एक्टर रूबी अली जे बारे में आहे। इहा हिकु तमामु वॾी टिकटॉकर बि आहे। रूबी अली पंहिंजे पैगाम में चयो आहे त मूं इरशाद जागीरणी सां जेको फस्ट सॉन्ग ठाहियो हुयो, अच त ॿुधायां दिलबर मोहबत कीअं कबी आहे, स्विमिंग पूल में इहो गानो ठाहियो हुयो। इहो गानो मूंखे तमामु ॾुखियो लॻो। इन गाने जे करे मुंहिंजो इज़त नीलाम थी वियो ऐं माण्हू माना त ग़लति अफ़वाहूं फैलाइण लॻा, ग़लति मुंहिंजे बारे में वीडियो ठाहिण लॻा। पहिरियां माण्हू मुंहिंजो घणो इज़त कंदा हुआ, पर हाणे मुंहिंजो इज़त घटि थी वियो आहे। ऐं रूबी अली वधीक लफ़्ज़नि में चयो आहे त अॼु खां पोइ इरशाद जागीरणी सां को बि शो न कंदसि ऐं को बि सॉन्ग न ठाहींदसि, ऐं इरशाद जागीरणी सां गॾु तव्हांखे स्क्रीन ते कॾहिं बि ॾिसण में न ईंदसि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इरशाद जागीरणी हाणे स्क्रीन में, ड्रामे में, टिकटॉक में या कंहिं पिक्चर में तव्हांखे रूबी अली सां गॾु ॾिसण में कोन ईंदो। ऐं रूबी अली जेको पहिरियां सॉन्ग ठाहियो हुयो, अच त दिलबर ॿुधायईं मोहबत कीअं कबी आहे, इन जे बारे में मन त इन जे लाइ सभिनी दोस्तनि खां, पंहिंजे चाहींदड़नि खां हथ ॿधी माफ़ी वरिती आहे, माज़रत कई आहे। ऐं उमेद आहे त तव्हां सभु उन्हनि खे इन खे माफ़ बि कंदव। त अॼु जो वीडियो एतिरो हुयो। इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक कयो ऐं महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो। माशाअल्लाह, इंशाअल्लाह मिलंदासीं तमामु जल्दी हिकु नएं वीडियो में।